वेलकम बैक। खबरुन जी बाकायदा शुरुआत हिन अहम खबर सकंदासी। सुप्रीम कोर्ट सेनेटर फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल खे तौहीन अदालत जा शोकास नोटिस जारी कंदे ॿिन्ही ॼणनि खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। तफ़सील इन रिपोर्ट में। फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल खे तौहीन अदालत जा शोकास नोटिस जारी। सुप्रीम कोर्ट सेनेटर फैसल वावडा ऐं एमपीएम अॻवान मुस्तफ़ा कमाल खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस पाकिस्तान काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 3 रुकनी बेंच सेनेटर फैसल वावडा बाबति पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी कई। जस्टिस नईम अफ़गान ऐं जस्टिस इरफान सादत बि बेंच जो हिस्सो आहिनि। सुप्रीम कोर्ट फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल खे तौहीन अदालत जो शोकास नोटिस जारी कंदे चयो त वज़ाहत ॾियनि छो न संदनि ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाई कई वञे। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस फैसल वावडा जी प्रेस कॉन्फ्रेंस जा तफ़सील पेश कया ऐं एडिशनल अटॉर्नी जनरल आमिर रहमान खां सवाल कयो त छा अव्हां प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी आहे, छा प्रेस कॉन्फ्रेंस तौहीन जोगी आहे। एडिशनल अटॉर्नी जनरल जवाब ॾिनो त जी मां ॿुधी आहे, उन में लफ़्ज़ म्यूट हुया। चीफ जस्टिस चयो त मुंहिंजे ख़िलाफ़ इन खां वधीक ॻाल्हि ॿोल थी आहे पर नज़रअंदाज कयो। नज़रअंदाज करण जो फ़ाइदो खणंदे सोचियो वियो त असां बि तकरीर करे वठूं। जेकॾहिं बुरो कयो आहे त नालो वठी चओ, इदारे खे निशानो बणाइण जी इजाज़त न ॾींदासीं। चीफ जस्टिस चयो त इदारा आवाम जा हूंदा आहिनि, इदारनि खे बदनाम करण मुल्क जी ख़िदमत नाहे। इज़हार जी आज़ादी ऐं तौहीन अदालत बाबति आइन ऐं कानून पढ़ो। प्रेस क्लब वञी कॉन्फ्रेंस कई, अव्हां पार्लियामेंट में ॻाल्हाए सघो पिया। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो चवणो हो त ईअं लॻे थो ॼण कंहिं ख़ासि मक़सद तहत इहो कयो वियो। कंहिंखे इजाज़त न ॾींदासीं त इदारनि खे नुक़सान पहुचाए। हिक खां पोइ हिक प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। इन खां पोइ मुस्तफ़ा कमाल बि ॻाल्हायो। चीफ जस्टिस चयो त ज़ुल्फ़कार अली भुट्टो केस जो हवालो ॾिनो वियो। ज़ुल्फ़कार अली भुट्टो केस में असां पंहिंजी इस्लाह कई। अव्हां त कुझु करियो, जेकॾहिं इस्लाह जो तरीक़ेकार आहे त रजिस्ट्रार या मूंखे लिखी छॾियो, असां बहितरी आणींदासीं। इहो नथो थी सघे त अव्हां इदारे ख़िलाफ़ चढ़ाई कयो, उन सां अदलिया ते एतमाद ख़तम थींदो। हुन चयो त कंहिं शख़्स ते तनक़ीद करे सघिजे थी, मार्शल लॉ जी मंज़ूरी कंदड़नि जो कॾहिं दिफ़ा न कंदसि। जेकॾहिं मां कुझु ग़लति कयो आहे त उन जी सज़ा ॿियनि जजिस खे नथी ॾेई सघिजे। बंदूक खणण वारो सभ खां कमज़ोर हूंदो आहे, छो त उन वटि चवण लाइ कुझु नाहे हूंदो। चीफ जस्टिस चयो त ॿिए दर्जे जो कमज़ोर गार ॾियण वारो हूंदो आहे। हिकु कमिश्नर मूं ते इल्ज़ाम लॻायो, समूरी मीडिया उन खे हलाए छॾियो। मुहज़िब मुआशरनि में केरु अहिड़ी ॻाल्हि नाहे कंदो, उन लाइ उते तौहीन अदालत जा नोटिस नाहिनि ईंदा। चीफ जस्टिस जो वधीक चवणो हो त रिंगट करण ऐं ड्रामा करण जी कहिड़ी ज़रूरत आहे, तामीरी तनक़ीद ज़रूर करियो। फैसल वावडा खां पोइ मुस्तफ़ा कमाल बि साम्हूं आयो। ॿई ॼणा पार्लियामेंट जा मेंबर आहिनि। ऐवान में ॻाल्हाइनि हा, अहिड़ियूं ॻाल्हियूं करण लाइ प्रेस क्लब जी चूंड छो कई। तंहिं बाद सुप्रीम कोर्ट ॿुधणी 5 जून ताईं मुलतवी करे छॾी। उन खां पोइ सुप्रीम कोर्ट अॼोकी कार्रवाई जो हुकुमनामो जारी कयो। हुकुमनामे मूजिब ज़ाहिरी तौर ते तौहीन अदालत थी आहे। फैसल वावडा ऐं मुस्तफ़ा कमाल पंहिंजे बयाननि जी वज़ाहत कनि। ॿिन्ही अॻवाननि खां 2 हफ़्तनि में जवाब तलब कयो वियो आहे। अदालत पैमरा खां प्रेस कॉन्फ्रेंस जो वीडियो रिकॉर्डिंग ऐं ट्रांसक्रिप्ट बि तलब करे वरितो। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं सुप्रीम कोर्ट सेनेटर फैसल वावडा जी प्रेस कॉन्फ्रेंस ते पाण मुरादो नोटिस वरितो हो। परॾेही तर्जुमान मुमताज़ सहरावलो चयो आहे त नाइब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर साख़ डार जी चीन जे दौरे दौरान चीनी अमलदारनि सां काराइतियूं मुलाक़ातूं थियूं, सीड़प ऐं खिते में अमन ते इत्तफ़ाक़ थियो। परॾेही तर्जुमान हफ़्तेवार ब्रीफिंग में ॿुधायो त परॾेही वज़ीर इसाक़ डार जी मुलाक़ातुनि में सीपेक समेत सीड़पकारी जे मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुलाक़ातुनि में सीपेक जे ॿिए हिसे ते कम जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी। पाकिस्तान ऐं चीन विच में इलाक़ाई अमन समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थियूं। परॾेही तर्जुमान जो चवणु हो त परॾेही वज़ीर इसाक़ डार जी चीनी अमलदारनि सां मुलाक़ातुनि में दहशतगर्दी समेत अमन खे तबाह कंदड़ क़ुवतुनि जे ख़ात्मे जो अज़म कयो वियो। भारत वालारिल कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़ियुनि में मुलविस आहे। वालारिल कश्मीर में भारतीय अगराई जो सिलसिलो जारी आहे। आलमी बिरादरी वालारिल कश्मीर में जारी भारतीय ज़ुल्मनि जो नोटिस वठे। मुमताज़ सहरावलो चयो त गज़ा में फ़लस्तीनी हमलनि जो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। पाकिस्तान फ़लस्तीन जी गॾियल क़ौमुनि में मुस्तक़िल मेंबरशिप बाबति जनरल असेंबली जे ठहराव जी आजिया करे थो। ॿिए पासे बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त मर्ज़ी जो इंसाफ़ नाइंसाफ़ी आहे। मर्ज़ी जो इंसाफ़ बदनियाती ऐं इंसाफ़ जो क़त्ल चवराइबो। मुनसिब जो मिज़ाज पसंद या नापसंद वक़्त ऐं मौसम इंसाफ़ ते असरअंदाज़ न थियणु घुरिजे। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ पीटीआई अॻवान फैसल जावेद जे बयान ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त नवाज़ शरीफ़ सां पीटीआई बानी
अदलिया ऐं इस्टेब्लिशमेंट जेको कुझु कयो उहो तारीख़ जो कारोबार आहे। हिन चयो आहे त जॾहिं मकाफ़ाती अमल जी पकड़ में आया आहिनि त नवाज़ शरीफ़ जी पाबंदी यादि आई आहे। ख्वाजा आसिफ चयो त सिलेक्टिव जस्टिस इंसाफ़ न बददियानती हूंदी। इहो इंसाफ़ जो क़तल चवराइबो पसंदि नापसंदि वक़्त ऐं मौसम इंसाफ़ ते असरअंदाज़ न थियणु घुरिजनि। बचाव वारे वज़ीर चयो आहे त नवाज़ शरीफ़ सां जेको कुझु थियो उहो हिकु तारीख़ जो कारोबार आहे। PTI बानी जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़ माज़ी जे ज़ुल्म जो बि अज़ालो कनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी क़यादत ते परॾेही सीड़पकारनि खे एतमाद थियण लॻो आहे। चीनी कंपनी पाकिस्तान में पंहिंजी सीड़पकारी खे हथी ॾियण में दिलचस्पी ज़ाहिर कई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चेयरमैन वोंग जियांग जी अगवाड़ी में चीनी कंपनी MCC टोंगसन रिसोर्सिस जे वफ़द मुलाक़ात कई। चीनी कंपनी पाकिस्तान में मादनियात ऐं खाण खूटण जे शोबे में सीड़पकारी वधाइण में दिलचस्पी जो इज़हार कयो और मौक़े ते कंपनी पाकिस्तान में मिनरल पार्क ठाहिण जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी ऐं वधीक सीड़पकारी जे मंसूबे खां आगाह कयो। वज़ीर आज़म चीनी कंपनी जी आजिया कई। वज़ीर आज़म जो चवणु हो त हुकूमत मुल्क में परॾेही सीड़पकारी में वाध लाइ तरजीही बुनियादनि ते क़दम खणी रही आहे। चीन पाकिस्तान जो पुराणो दोस्त ऐं तरक्की में अहम भाईवार आहे। चीन पाकिस्तान जे हर ॾुखे वक़्त में मदद कई जंहिं ते मूं समेत सॼी क़ौम चीनी क़यादत ऐं चीनी अवाम जी थोराइती आहे। शहबाज शरीफ़ चयो त चीनी कंपनी खे पाकिस्तान में मादनियात जे शोबे खां वेंदे बरामदी शयुनि जी तयारी लाइ सीड़पकारी जी दावत ॾिनी ऐं चयो त पाकिस्तान जे बरामद में वाध लाइ मादनियात कढण ऐं बरामद करण लाइ सीड़पकारी खे मुकमल सहूलियत ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म लाॻापियल वज़ीरनि ऐं ऑफिसरनि खे चीनी कंपनी सां मुशावरत जी हिदायत कंदे चयो त मुशावरती अमल में वज़ीर आला बलोचिस्तान ऐं सूबे सां लाॻापियल इदारनि ऐं स्टेक होल्डर्स खे बि शामिल कयो वञे। IMF पाकिस्तान जे कर्ज़नि ते व्याज जी मद में वॾी रक़म जी अदायगी खे मईशियत ते बार करार ॾेई छॾियो आहे। IMF पाकिस्तान सां नए बेल आउट पैकेज ते जारी ॻाल्हियुनि में पाकिस्तान जे ज़िमे कर्ज़नि ते घणे व्याज जी अदायगीअ खे मईशत ते बार करार ॾेई छॾियो आहे। ज़रियनि मूजिबि IMF खे ॿुधायो वियो आहे त पाकिस्तान जे कर्ज़नि ते व्याज जी अदायगी वफ़ाक़ जी ख़ालिस आमदनीअ खां बि वधी वई आहे। व्याज जी अदायगी वफ़ाक़ी हुकूमत जी ख़ालिस आमदनी 205 अरब रुपयनि खां बि वधीक आहे। ज़रियनि मूजिबि IMF खे ॿुधायो वियो आहे त रुॻो पहिरियनि 9 महीननि में अंदरियनि ऐं ॿाहिरियनि कर्ज़नि ते 5518 रुपयनि जो व्याज अदा कयो वियो। जुलाई खां मार्च ताईं वफ़ाक़ी हुकूमत जी ख़ालिस आमदनी 5313 अरब रुपया रिकॉर्ड कई वई हुई। ॿिए तरफ़ IMF पाकिस्तान खां ख़र्चनि में घटिताई जो मुतालबो कंदे चयो आहे त ईंदड़ माली साल कर्ज़नि ते व्याज 9787 अरब रुपया वञण जो ख़दशो आहे। ॻाल्हियुनि दौरान ॿुधायो वियो त हलंदड़ माली साल कर्ज़नि ते व्याज जी अदायगी 8371 अरब रुपयनि ताईं वञी सघे थी। हलंदड़ माली साल में हदफ़ जे मुक़ाबले में व्याज ते 1068 अरब इज़ाफ़ी ख़र्च जो ख़दशो आहे। ज़रियनि मूजिबि IMF खे ॿुधायो वियो त हिन साल बजट में कर्ज़नि ते व्याज जी अदायगी जो हदफ़ 7303 अरब रुपया रखियो वियो हो। IMF पाकिस्तान जे ज़िमे कर्ज़नि में घटिताई जो दारोमदार पॉलिसियुनि जे कामयाब तसलसल खे करार ॾिनो आहे। ॻाल्हियुनि में ॿुधायो त ईंदड़ माली साल कर्ज़नि जी शरह 1.72% घटि थी 70% थी वेंदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सिंध जी सरकार नई माली साल में सिंध में वधीक बसूं आणण जो ऐलान करे छॾियो आहे। कराची में सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि इजलास थियो। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो चवणु आहे त तालुकनि खे ज़िलनि सां ॻंढण लाइ पीपल्स बस सर्विस तहत स्कीम आणे रहिया आहियो। सिंध जे इतलात ट्रांसपोर्ट मास ट्रांसिट एक्साइज़ टैक्सेशन ऐं नारकोटिक्स कंट्रोल जे वज़ीर शर्जील इनाम मेमन जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो आला सतही इजलास थियो। इजलास में सेक्रेटरी ट्रांसपोर्ट असद ज़ामिन, सिंध मास ट्रांसिट अथॉरिटीअ जे MD कमाल हकीम दायो ऐं ॿियनि कामोरनि शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वियन आहे त तालकनि खे ज़िलई हेडक्वार्टरनि सां मिलाए वञे। तालकनि खे ज़िलई हेडक्वार्टर सां ॻंढण लाइ पीपल्स बस सर्विस तहत स्कीम आणण ते गौर करे रहिया आहिनि। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हिदायतुनि ते सखर खां लाड़काणे ऐं सखर खां खैरपुर ताईं पीपल्स बस सर्विस शुरू कई वेंदी। इजलास में मुख़्तलिफ़ BRTs, सिग्नल्स, बस टर्मिनल्स जी नए सिरे अॾावत पीपल्स बस सर्विस जे लाइ U-टर्न ठाहिण बाबति सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन खे तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी वई। गॾिजाणीअ में हैदराबाद जे मरकज़ी इलाइक़नि में ट्रैफ़िक जो दबाव घटाइण लाइ पार्किंग प्लाज़ा ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास में 8 बस टर्मिनल्स जो अॾावती कमु मुकमिल हुजण जे हवाले सां बि
सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण खे ब्रीफिंग ॾिनी वई। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण खे आगाही ॾिनी वई त 8 बस टर्मिनल्स जो कमु मुकमल थी चुको आहे ऐं इहे टर्मिनल्स जून खां फ़ाल थी वेंदा। ॿिए पासे ख़ैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर बिजली जो मसइलो हल करण लाइ वफ़ाक़ी हुकूमत खे 15 ॾींहं जी मोहलत ॾींदे चयो त जेकॾहिं इन अरसे में मसइलो हल न थियो त बिजली जो बटण हू ऑफ कंदो। खैबर पख्तूनख्वा असेंबली जे इजलास खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जो चवणु हुयो त निगरान दौर में इंतज़ामिया ऐं मुआशी क़दमनि जी जाच लाइ कमेटियूं जोड़ियूं वेंदियूं। निगरान हुकूमत जो मुद्दो वधण सबबि पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट हुई PDM जेको बि कयो उहो उन सां बि थी सघे थो। वज़ीर आला KP चयो आहे त ऑपोज़िशन जो निगरान हुकूमत जी बजट ख़िलाफ़ बयान ॾियणु पाण ते तनक़ीद करण जे बराबरि आहे। अली अमीन गंडापुर चयो त तनक़ीद कई बि वञे त KP में PTI जी कारकर्दगी नाहे रही पर पार्टी निशान न हुअण बावजूदि अवाम अक्सरियत ॾियारी जिन सां ज़ुल्म थियो इल्ज़ाम बि हुननि ते ई लॻायो पियो वञे। खैबर पख्तूनख्वा जे वॾे वज़ीर ॿुधायो त जिते धांधली थी उहे तक खोलिया वेंदा ऐं चोरी थियल मैंडेट खेनि वापसि ज़रूर मिलंदो। जेकॾहिं को चवे थो त असीं कूड़ा आहियूं त सभ खां पहिरियां मुंहिंजो हिकु तक खोलियो वञे बाक़ी उहे पाण खोलण लाइ तयारु आहिनि। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत जिना हाउस हमले केस में पाकिस्तान तहरीक इंसाफ जे अॻवाणनि डॉक्टर यास्मीन राशिद ऐं उमर चीमा जूं ज़मानतूं मंज़ूर करे वरितियूं। ATC जे जज अरशद जावेद डॉक्टर यास्मीन राशिद ऐं उमर चीमा जी ज़मानत वारी दरख़्वास्तुनि ते ॿुधणी कई। अदालत यास्मीन राशिद ऐं उमर चीमा जी गिरफ़्तारी खां पोइ वारी ज़मानत मंज़ूर करे वरिती। जवाबदारनि ख़िलाफ़ सरवर रोड थाणे ते केस दाख़िल आहे। PTI अॻवाणनि खे लाहौर में जिना हाउस ते हमले ऐं भंजरा जे इल्ज़ामनि तहत गिरफ़्तार कयो वियो हो। सिंध में अमन अमान जे हवाले सां रोज़ाने जे बुनियाद ते रिपोर्ट वॾे वज़ीर खे मिली वई। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त स्ट्रीट क्राइम ते मुकमल तौर कंट्रोल थियणु घुरिजे। IG सिंध गुलाम नबी मेमण वॾे वज़ीर खे अमनो अमा बाबति रिपोर्ट ॾींदे चयो त स्ट्रीट क्राइम ते घणी हद ताईं कंट्रोल थी चुको आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह स्ट्रीट क्राइम जा केस घटाइण जी हिदायत कंदे चयो त मूंखे स्ट्रीट क्राइम ते मुकमल तौर कंट्रोल घुरिजे। हुन चयो त कराची में काबाड़ जो धंधो कंदड़ चोरी जे सामान जे कारोबार में मुलविस आहिनि। संदसि चवणु हो त सिक्योरिटी 4 मनसूबे लाइ 1 अरब 40 करोड़ रुपया जारी करे चुका आहियूं। वॾे वज़ीर चयो त कराची में 40 टोल प्लाज़ाउनि ते CCTV कैमराऊं लॻाए वियूं आहिनि। हुन चयो त बाक़ी 8 टोल प्लाज़ा ते CCTV कैमराऊं लॻाइण जो कमु जारी आहे। संदसि चवणु हो त ईंदड़ महीने सिक्योरिटी 4 मनसूबे जो इफ़्तिताह कयो वेंदो। ॿिए पासे सिंध हाई कोर्ट सिंध सरकार खे सूबे जे 32 ज़िलनि में अवामी हंधनि ते पब्लिक टॉयलेट्स ठाहिण जो हुकुम ॾिनो। सिंध हाई कोर्ट अवामी हंधनि ते अवामी टॉयलेट्स न ठाहिण बाबति वकील तारिक मंसूर जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती। दरख़्वास्त ते फ़ैसिलो जस्टिस सलाउद्दीन पंवर जी 2 रुकनी बेंच ॿुधायो। अदालत चयो त पब्लिक टॉयलेट्स न ठाहिण बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। दरख़्वास्त गुज़ार वकील तारिक मंसूर अदालत खे इस्तदा कई हुई त अवामी हंधनि ते टॉयलेट्स न हुजण सबबि औरतुनि ॿारनि ऐं माज़ूरनि खे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हुकूमत खे बस स्टॉप्स शॉपिंग सेंटर्स पार्क्स कब्रिस्ताननि ऐं ॿियनि हंधनि ते टॉयलेट्स ठाहिण जी हिदायत कई वञे। ॿिए पासे खे ॿुधाईंदा हलूं त मुल्क में महांगाई जी शरह में लगातार घटिताई अची रही आहे। हलंदड़ हफ़्ते मुल्क में महांगाई जी शरह में 1.6% घटिताई थी आहे। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। मुल्क में महांगाई जी शरह में लगातार घटिताई जो रुझान जारी आहे। हिन हफ़्ते में मुल्क में महांगाई जी शरह में 1.6% घटिताई रिकॉर्ड की वई। जॾहिं त सालियाने बुनियाद ते महांगाई जी शरह घटिजी 21.22% थी वई आहे। शुमारियात जे वफ़ाक़ी इदारे पारां जारी कयल हफ़्तेवार रिपोर्ट जे मुताबिक़ हिन हफ़्ते में कणक जो अटो, टमाटा, बसर, थूम, चांवर, मसूर जी दाल, पेट्रोल ऐं डीज़ल समेत 16 ज़रूरत जे शयुनि जे मुल्ह में घटिताई आई। रिपोर्ट मूजिबि हिन हफ़्ते में टमाटनि ऐं बसरनि जी क़ीमत में 27 रुपयनि जी घटिताई आई, जॾहिं त थूम 46 रुपया फ़ी किलो सस्ती थी। ॿिए तरफ़ पटाटा, नंढो गोश्त, कुकड़ जो गोश्त, चणनि जी दाल, कपिड़े ऐं काठियुनि जे मुल्ह में इज़ाफ़ो थियो। बकर जो गोश्त 20 रुपया ऐं वॾो गोश्त 10 रुपया फ़ी किलो महांगो थियो। दाल 3 रुपया किलो महांगी थी, जॾहिं त बेज़न जे डज़न जो मुल्ह 2 रुपया वधी वियो। सालियाने बुनियाद ते मुल्ह जी भेट करियूं त गुज़िरियल साल जी भेट में बसर 88%, ॻाढ़ा मिर्च 70% महांगा थिया, जंहिं त हिक साल में थूम 62%, टमाटा 36%, लूणु 33% महांगो थियो। रिपोर्ट मूजिबि सालियाने बुनियाद ते वॾो गोश्त 24%, दाल माश 22%, खंडु 21% महांगी थी। हिक साल में गैस चार्जिस 570% ताईं वधी विया। गुज़िरियल साल जी भेट में कणक जो अटो, कुकड़ जो गोश्त, कुकिंग ऑयल, LPG सस्ती थी।
बहरीन जी राजधानी मनामा में थियल अरब लीग जे इजलास में मुतालबो कयो वियो आहे त ॿ रियासती हल ते अमल दरामद ताईं फ़लस्तीनी इलाइक़नि में आलमी अमन फ़ौज मुक़ररु कई वञे। अरब लीग टेरेटरी सरबराही इजलास जी पधिराई में मुतालबो कयो त इसराइल गज़ा जी पट्टी में जंग फौरी ख़त्म करे ऐं इसराइली फोर्सिस मुकम्मल तौर ते गज़ा जी पट्टी मां निकिरी वञनि। पधिराई में चयो वियो त ॿ रियासती हल ते अमल कराइण जी ज़िम्मेवारी सलामती कौंसिल ते आहे। ॿ रियासती हल ते अमल दरामद ताईं फ़लस्तीनी इलाइक़नि में आलमी अमन फ़ौज मुक़ररु कई वञे। पधिराई में चयो वियो आहे त फ़लस्तीनियुनि जी संदन पंहिंजी सरज़मीन तां जिबरी बेदख़ली जी इसराइली कोशिश क़बूल न आहे। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान इजलास खे ख़िताब कंदे चयो त सऊदी अरब मुतफ़िक़ा अरब कोशिशुनि ते यकीन रखे थो। अरब मुल्कनि जे मसइलनि जे हल खे हमेशह पहिरीं तरजीह ॾिनी। सऊदी वली अहद जो चवणु हो त अवामी अतिया मुहिम तहत फ़लस्तीन लाइ 700 मिलियन रियाल इमदाद कई। फ़लस्तीनी मसइले जे हल लाइ गॾियल कोशिश जारी रखणु घुरिजे। अमेरिकी परॾेही खाते जे नाइब तर्जुमान विदान पटेल चयो आहे त रिफ़ा में वॾो फ़ौजी ऑपरेशन ग़लती हूंदी। हमास खे शिकस्त ॾियण लाइ दबाव वधाइण जी ज़रूरत आहे। विदान पटेल मीडिया ब्रीफिंग में चयो आहे त गज़ा जी सूरत हाल लाॻीतो ख़राब थी रही आहे। इसराइल खे गज़ा जी दाख़िली ऐं उतरी इलाइक़नि खे इमदाद ॾियणी पवंदी। हिन चयो आहे त अमेरिका दस्तियाब ज़रियनि सां इमदाद में वाध लाइ कमु कंदो रहियो आहे। गज़ा रस्ते रिफ़ा खे ॿारनि जी फ़राहमी रोकण ते ॻणती आहे। ॿिए तरफ़ पेंटागन जो चवणु आहे त गज़ा ते इसराइली कब्ज़े जी हिमायत न कई वेंदी। असांखे अंदाज़ो आहे त रिफ़ा ते इसराइली ऑपरेशन महदूद आहे। जारी कयल बयान में चयो वियो त अमेरिका इसराइल खे पंहिंजे दिफ़ा लाइ जंगी सामान फ़राहम कंदो रहंदो। गज़ा में माण्हुनि जी इमदाद लाइ ज़मीनी रस्तनि खे खोलियो वेंदो।